वालेकुम यूट्यूब दोस्तों आऊं जुमन जी उम्मीद आहे तव्हां दोस्तों खैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु ही किताब आहे सियासत फ़िक्री ओसर ऐं नज़रिया जावेद राॼपर क़ामरेड ही जावेद राॼपर आहे। घणा दोस्त हिन खां वाक़िफ़ हूंदा। ॾाढो ज़बरदस्त इन जा किताब आहिनि, ॾाढे सुठे मौज़ूअ ते किताब लिखिया आहिनि। जॾहिं किताब जी दोस्तों ॻाल्हि कजे त किताब जी बाइंडिंग तमामु भली आहे, किताब जी साइज़ वॾी आहे, किताब जी क़ीमत मां तव्हांखे ॾेखारींदो आहियां त किताब जी हीअ क़ीमत आहे। सो ऐं पेजिस जेके आहिनि सो 550 पेजिस ते मुश्तमिल आहे। किताब थोरी वॾी साइज़ में किताब ॾाढे सुठे अंदाज़ छपियल आहे ऐं हीअ किताब जो पनो मयार बि ॾाढो भलो आहे। बाक़ी अचूं था किताब ते त किताब जे हवाले सां मां तव्हांखे तारीफ़ कईंदो हलां त किताब हीअ हिकिड़ो सियासत फ़िक्री ओसर ऐं नज़रिया हिकु तनक़ीदी जाइज़ो क़ामरेड जावेद राॼपर जे जो अंदाज़ो तव्हां हिन ॻाल्हि में लॻाए सघो था। हिन जेके किताब ॿिया लिखिया आहिनि, हीअ किताब ॾिसो जेके लिखिया आहिनि ऐं हीअ तर्जुमा कया आहिनि किताब क़ामरेड जी जेको जो फ़िक्री ओसर फ़िक्री नज़रियो ख़्यालु ॾिसो त केॾो ज़बरदस्त आहे। ऐं हीअ किताब जे जेका सो अर्पना आहे किताब खे जेको आहे सो जंहिंजे नाले कयो वियो आहे। ऐं हीअ दोस्तो हिन किताब जो सिट्रा आहे जंहिं किताब में हीअ जेको भाङो पे जो सियासत आहे त हिन जा तव्हां मौज़ू ॾिसो त मौज़ू ॾाढा निहायत ई ज़बरदस्त आहिनि ऐं सुठे नमूने सियासत खे सम्झायो वियो आहे, सियासत ते बहस कयो वियो आहे। ऐं जेके दोस्त सियासत सां लाॻापियल आहिनि उन्हनि जे लाइ किताब त ॾाढो ज़बरदस्त आहे। हालांकि जेके अदब जे हवाले खां जेके ॿिया बि दोस्त आहिनि, हीअ ॿियो भाङो आहे फ़िक्री ओसर। सो दोस्तो माना मां ॻाल्हि कंदो हलां त किताब जे हवाले खां किताब हर मकतब फ़िक्र जे माण्हू जे लाइ ॾाढो ज़बरदस्त आहे सियासत खे सम्झण लाइ। ऐं उन सां लाॻापियल जेके बि आहिनि ओसर फ़िक्री ओसर नज़रिया सेक्युलरिज़म ऐं क़ौमी रियासत त इन खे सम्झण लाइ हीअ किताब हिकिड़ो ॾाढो निहायत ई ज़बरदस्त क़ाराइतो किताबु आहे जेको असांखे माना सम्झाए थो त सियासत छा आहे, नज़रिया छा आहिनि, ख़्यालु छा आहे ऐं जेको उन हवाले से कलम ॾाढो ज़बरदस्त कयल आहे। किताब जेको आहे सो हीअ तव्हांजा मौज़ू आहिनि ॾिसो ॾाढा ज़बरदस्त मौज़ू आहिनि जिते क़ामरेड कलम खयो आहे। दोस्तो हीअ किताब त मां पाण जंहिं महिल वरितुमि त ॿ टे दफ़ा सोची पोइ वरितुमि त यार कीअं हूंदो छा हूंदो, पर मां कुझु पढ़ियो आहे त मूंखे तमामु ज़बरदस्त लॻो। ज़रूरी थोरी आहे त तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सां मुतफ़िक़ हुजो। हीअ आहे भाङो टियों सियासी नज़रिया। हीअ दोस्तो नज़रिया कहिड़ा कहिड़ा आहिनि, नज़रिए जी अहमियत, नज़रियो छा आहे ऐं हीअ जेका आहे सो ॿिया टॉपिक आहिनि जेको आहे सो नज़रिए जेके सियासी नज़रिया आहिनि उन जा। तो दोस्तो इहो थोरी आहे त मां बि मुतफ़िक़ हुजां, तव्हां बि मुतफ़िक़ हुजो, पर हिकिड़ी जे सलाह जे हिसाब सां ॻाल्हि अचे थी त किताब पढ़णु जहिड़ो, साढणु जहिड़ो ऐं रखणु जहिड़ो आहे। छो त किताब में असांखे जेको आहे सो किथे किथे कमु अचनि था जेके निज अदबी दोस्त आहिनि, जेके नावल कहाणियूं पसंदि कंदड़ आहिनि, उन्हनि जे लाइ सलाह ईंदुसि त उहो हिन किताब खां थोरो परे रहनि त भलो। बाक़ी जेके दोस्त सियासत कंदड़ आहिनि या तारीख़ सां जंहिंजो लगाव आहे, मौजूदा सियासी सूरतहाल सां लगाव पिया आहे, त उहे बि हिन लाइ किताब ॾाढो ज़बरदस्त क़ाराइतो आहे। बाक़ी जेके रोमांस पसंदि आहिनि या जो ख़्याली दुनिया जा रहंदड़ आहिनि उन्हनि लाइ त हीअ किताब खां परे रहनि त ॾाढो भलो, छो त उन्हनि जे लाइ हीअ किताब कोन्हे को। बाक़ी असां जेके असां जेके बि सियासी वर्कर आहिनि या थोरो नज़रियाती आहिनि जेके हिन खे फ़लसफ़े खे सियासत खे पढ़नि था चवण लाइ त ॾाढो क़ाराइतो किताबु आहे। ॾाढो हीअ त हिकिड़ो जेको फ़िक्री ओसर आहे हिन त चैप्टर जो त मां ॾाढो मूंखे पसंदि थो अचे पियो त हिन खे कहिड़े नमूने सां क़ामरेड जावेद राॼपर असांखे सम्झाए थो पियो। सो दोस्तो ज़रूरी न आहे त हर को मुंहिंजी ॻाल्हि सां मुतफ़िक़ हुजे ऐं मुंहिंजे ख़्याल सां सहमत हुजे। सभु कंहिंजो पंहिंजो पंहिंजो नज़रियो आहे, पंहिंजी पंहिंजी जेका आहे, पर अगरि जे सलाह वठिजे, ॻाल्हि कजे त हीअ किताब सियासत फ़िक्री ओसर ऐं नज़रिया हिकु तनक़ीदी जाइज़ो। सो मूंखे ॾाढो ॾाढो ज़बरदस्त लॻो। अगरि को दोस्त हिनखे पढ़णु चाहे त पढ़ी वठी साढणु जहिड़ो किताबु आहे। किताबु महांगो बि आहे, किताब जी प्राइज़ जेको आहे सो हीअ 1600 रुपया आहे, पर तव्हांखे रिआयती 1200 1250 ताईं मिली वेंदो। जे नथो मिले त कंहिं दोस्त को पढ़ी वठी पढ़ी सघिजे थो। तो दोस्तो किताबु ॾाढो क़ाराइतो आहे, किताबु ॾाढो ज़बरदस्त आहे। किथे किथे किताब जूं क़ीमतूं न ॾिसबियूं आहिनि, इते बि इहा ई मां लागू कंदुसि त किताब जी क़ीमत न ॾिसबी,
न क़ीमत न ॾिसबी ऐं किताब जो मयारु ॾिसबो। सो दोस्तो एतिरो ई मां हिन किताब ते एतिरो ई ॻाल्हाए सघां थो। 5 मिंट थी विया आहिनि ऐं तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त चैनल खे वीडियो खे लाइक, चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं कमेंट कंदा त वॾी महिरबानी। ऐं हिन किताब जे हवाले खां वधीक तव्हांखे जेको आहे सो ख़्यालु वठणु त पोइ पढ़णो पवंदो पाण खे। थैंक यू, वॾी महिरबानी।